जर सां मुंहं ते जेर सां मुंहं ते हणी धिको ॾिनाईसि त हू अॻियां वधण जे बदिरां पुठिते हटियो। पोइ त सतगुरु सॼे हथ में चिमकंदड़ तलवार सां पेट वारो अहिड़ो त धकु हयांसि जो अधु खां ॿ टुकर थी वियो। बादशाह ॿिया शींहं खे किरंदो ॾिसी सभु अॻिते वधी आया। बादशाह बलवान शींहं खे मुअल ॾिसी ऐं उनजे हथनि पेरनि न निहारे बिल्कुलु हैरान थी वियो। सतगुरनि जे अहिड़े बल खे ॾिसी बार बार धन्यवाद ॾियणु लॻो। एतिरे में शींहं जो जी रूह निकितो ऐं निकिरंदे ई शर्त अहिड़ो प्रकाश कयईं जो चौधारी ललाई पसेजी वई। बादशाह अहिड़ो वाइड़ो थी वियो ऐं अखियूं फेराए उन्हीअ तरफ़ ॾियारणु लॻो ऐं गुरुजन खां पुछणु लॻो त हीउ छा आहे? अहिड़ो अजीब मामिलो त मूं अॻे कॾहिं बि कोन ॾिठो आहे। एतिरो ॿुधी सतगुरु फरमाइण लॻा त हिन जो नालो अथव कासिम बेग। अवी पुछंदुसि तंहिंजो जवाबु तव्हांखे ॾींदो। जहांगीर एतिरो ॿुधी अकल करे हुनखे सॾु कयो। बादशाह जो सॾु ॿुधी हू रूह हिकिड़े वण ते वेही चवणु लॻो त चओ छा था चवी? बादशाह चयसि त पंहिंजी ख़बर चार ॿुधाए। रूह चयो अॻे जन्म में मां माण्हू हुउसि ऐं पोइ शींहं जी जूण पाए हिन जॻह में अची रहियो हुउसि। तुंहिंजे पीउ अकबर शाह जो सॻो सौटु आहियां। हिकिड़े ॾींहुं अकबर शाह सतगुरु अमरदास साईंअ जे दर्शन जी आस रखी उॾाई हलियो। मां बि साणुसि वियो हुउसि, पर जॾहिं अकबर शाह खे हुननि जे अॻियां निमंदो ॾिठुमि तॾहिं मूंखे ॾाढी किरहत आई त हीउ छा थो करे? हिंदुनि खे वेठो आई पीर करे पूॼण मुंहिंजो बादशाह सां वसु कोन थिए हलियो। बाक़ी पंहिंजे मुंहुं घणो ई बकियो ऐं ॿियनि माण्हुनि खे ॿुधाए निंदा कयो। आख़िर अहिड़ी अची चिड़ लॻम जो गुरूअ जी तारीफ़ ॿुधण बि चङी न थिए जाता। हीअं राति बादशाह जे डेरो गोविंदवाल में हो। मूंखे बि ओचितो अची पेट में सूर पियो जो कचो गोश्त खाधो हुउमि। आख़िर फकंदे मुंहिंजो उते ई मौत थी वियो। मास जे दोष करे मूंखे शींहं जो जनमु मिलियो ऐं गुरूअ जे चितवन करे मूंखे तलवार सां मौत मिलियो। पर वरी बि शुक्र आहे जो सतगुरनि मूंखे पंहिंजे हथनि सां मारे भवसागर खां तारे पार कयो आहे। तुंहिंजा त वॾा भाग आहिनि जो परमेश्वर जो रूप सतगुरु तोसां दोस्ती रखी आहे ऐं तूं संदन दर्शन वेठो करी। हींअर मां बेशित में वञा थो। एतिरो चई रूह हलियो वियो। बादशाह कुझु वक़्तु त माठ में अची वियो ऐं सोचणु लॻो त हीउ कमु मूं अखियुनि सां ॾिठो या को सुपिनो लॻो। छो जो बादशाह हिन रूह जो को रूप या आकार कोन ॾिठो मगर ॿोलण ॿुधाई जो बि ईअं मालूम थियो त शायदि वण पियो ॻाल्हाए। इन करे हू बिल्कुलु हैरान थी रहियो ऐं सतगुरनि जी महिमा वॾी जाताईं। पोइ सतगुरनि खे पाण सां वठी वरी पुठिते मोटियो ऐं उते अची साहिबनि खे नमस्कार करे पंहिंजे आस्थान ॾांहुं वियो ऐं सतगुरु पंहिंजे डेरे ते आया। डेरे ते विया। राति जो खान पान करे आरामी थिया। सुबुह जो सोच सनानु करे दीवान लॻायो जिते पिणु केतिरनि सिखनि शींहं जो प्रसंग चोरियो जिन खे स्वामिन सॼी वार्ता चई ॿुधाई। एतिरे में वज़ीर ख़ान बि अची नमस्कार कयो ऐं उस्तति करे चवणु लॻो त बादशाह शाह साईं जन वटि अचणु थो घुरे। मूंखे अॻुवाट इन्हीअ लाइ मोकिलियो अथसि त साहिबनि खे वञी चिताए। सतगुरु इहो ॿुधी वॾो फ़र्श करायो ऐं हिकिड़ी मसंद विछराए तूल निहारो रखियाऊं। एतिरे में बादशाह बि अची सहड़ियो ऐं घोड़े तां लही वेझो अची वंदना कयईं। स्वामिन खेसि बिल्कुलु चङो आदर सत्कार करे उन्हीअ
बसंत ते विहारियो ऐं पाण गादीअ ते विराजमान थिया। पोइ हिक ॿिए में ॻाल्हियूं ॿोलियूं करे ख़ुशि थिया ऐं हथ प्रसादी वरिताऊं। अहिड़ीअ तरह बादशाह ॻाल्हियूं ॿोलियुनि में घणी खन वेही ख़ुशि थी उथियो। दुष्ट चंदू साहिबनि जी एॾी इज़त ॾिसी पोसणु लॻो, पर वस कोन ते हलियुसि जो कुझु करे सघे। वरी हिकिड़े ॾींहुं बादशाह दिल्लीअ मां निकिरण जी तयारी कई ऐं वज़ीर खान खे सदाए सतगुरनि ॾांहुं मोकिलियऊं। वज़ीर खान बादशाह जो हुकुम पाए सतगुरनि वटि आयो ऐं वंदना करे प्रसंग सुणाई त हज़रत सलामत गस्त करण लाइ चयो अथनि ऐं तव्हीं बि तयारी करियो त आगरे में हली कुझु वक़्तु रही आनंद वठूं। वधीक चयाईं त बादशाह सलामत जी मर्ज़ी आहे त तव्हां सां हुनजो घणो मेल थिए ऐं घुमण बि थिए। तंहिंमें अली साहिब कृपा करे हलण जी तयारी करियो। सतगुरनि बादशाह जो अहिड़ो प्रेम ॾिसी वज़ीर खान खे चयो त असीं तयारु आहियूं। बादशाह खे संभराए तयारु करे असांखे कोठिजे। वज़ीर खान साहिबनि जी मर्ज़ी ॾिसी बादशाह वटि आयो ऐं अची तयारी कराईसि ऐं पोइ साहिबनि खे वठण लाइ आयो। अहिड़ीअ तरह स्वामियुनि खे तयारी कराए पाण सां चाढ़े निकितो ऐं अॻिते आगरे जे रस्तो वरिताऊं। रस्ते ते कई शिकार खेलींदा अनेक प्रकारनि ख़ुशियूं कंदा सुख सां वञी आगरे में पहुता। हिकिड़े ॾींहुं बादशाह कंहिं माण्हूअ खां ॿुधो त गुरुजन खे माण्हू सचो पातशाह करे कोठींदा आहिनि। इहो ॿुधी बादशाह खे दिलि में आयो त छा मूंखां बि को हिननि जो मर्तबो वॾो आहे जो हू पाण खे इन्हीअ नाले सां थो कोठाइनि। हिकिड़े ॾींहुं सतगुरु ऐं बादशाह शिकार ते चढ़िया। उते बादशाह खे वरी ॻाल्हि जी यादगिरी आई ऐं साहिबनि खे चवणु लॻो त असांखे मालूम थियो आहे त सॼो जगत अव्हां खे पातशाह करे थो सॾे ऐं तव्हीं इहो नालो पाण ते छो था रखणु ॾियो। तव्हांखे त गुरूअ जो खिताब ई काफ़ी आहे। श्री गुरु महाराज एतिरो ॿुधी फरमाइण लॻा त अक्सर करे माण्हू असांखे अहिड़नि ई घणनि नालनि सां सॾनि था, पर असां कॾहिं बि उन्हनि खे कोन चवंदा आहियूं त असांखे हिन या हुन नाले सां कोठियो। इन तरह जेतोणीकि सतगुरनि बादशाह खे चङी तरह सम्झायो, पर तॾहिं बि बादशाह खे पूरी ख़ातिरी न थी। हिन जे मन में हक़ीक़त परूड़ी त हिन खे अखियुनि ॾिठे असांखां सवाइ प्रीत कान ईंदी। तंहिं करे इन्हीअ ॾींहुं गुरूअ ऐं बादशाह गॾु शिकार ते चढ़िया ऐं झंग ॾांहुं वञी हरणनि जे जुए वटि पहुता। उते शिकारी कुता बाज ऐं चीता ऐं बहिरी शिकारा छॾियाऊं। सतगुरु ऐं बादशाह पंहिंजा घोड़ा वधाए अकबरो थिया ऐं ख़ूब तीरनि जो वसकारो कयो। जेके अॻियां थिए लंघनि सो जीअरो न थिए छुटो। हिकिड़े पासे सतगुरु पे मारिया त ॿिए पासे बादशाह ते मारिया। एतिरे में ॾींहुं तपी वियो। ख़्यालु कयूं त किथे तरसी आराम करे कजे, जंहिं करे मन खां निकिरी ॿाहिरि थिया ऐं हिकिड़े हंधि दरख़तनि जी सुंदर छाया ॾिसी उते लही पिया। बादशाह हिकिड़े हंधि लथो ऐं श्री सतगुरु उन खां कुझु पंधु परे डेरो कयऊं। एतिरे में हिकिड़ो गाई गाह करण लाइ उते आयो ऐं उते ख़बर पयसि त श्री सतगुरु हिन पासे आया आहिनि। सो इहा ॻाल्हि ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो ऐं ख़्यालु कयईं त मुंहिंजा त के वॾा भाग चइबा जो हिते सतगुरनि जो दर्शन थो थिएनि। इहो वीचार करे हू उते ई अची पहुतो जिते जहांगीर बादशाह शाम में वेठो हो। उते अची किन माण्हुनि खां पुछाईं त सचा पातशाह किथे लथल आहे। जहांगीर जे माण्हुनि हिन जो इरादो न सम्झो ऐं ॼातऊं त बादशाह खे ॾिसण थो घुरे। सो इशारे सां चयऊंसि त हू वेठो आहे। गाई इशारो पाए उॾाई वियो ऐं उते अची पहिरे ते बीठल सिपाहियुनि खां पुछणु लॻो त
सचा पाछा किथे वेठा आहिनि जो मूंखे भेटा चाढ़णी आहे। बादशाह साम्हूं वेठे ॾिठो त पहिरेदारनि खे चयो त हिनखे छॾ त भले अचे। गाई हथ में टको कढी बादशाह जे अॻियां रखी निम्रता सां मथो टेके ऐं पोइ हथ जोड़े अर्ज़ु करणु लॻो त हे सचा पातशाह, तव्हीं हर तरह सिमरत आहियो। मूंखे तव्हांजे दर्शन करण जी ॾाढी आबीलखा हुई ऐं वरी ॿुधो हुअमि त साहिबनि नई रीत अख़्तियार कई आहे, सो दिलि में पई छिकियूं ॾींदी हुई त कॾहिं साहिबनि खे इन्हीअ पोशाक में ॾिसंदुसि। हाणे मूंखे पंहिंजो ग़रीब दास ॼाणी अंत वेले मुंहिंजी सहायता करियो। हे नाथ, मूंखे ॿी का बि कामना कान्हे। बादशाह गाईअ जूं अजीब ॻाल्हियूं ॿुधी हैरत में पइजी वियो ऐं ही चवे छा थो। सम्झाई त हिन मूंखे गुरु सम्झी हीअ गुफ़्तगू कई आहे, जो चवणु लॻुसि त मूंखे एतिरी शक्ति किथे आहे जो परलोक में तुंहिंजी सहायता करे सघां। बाक़ी हिन दुनिया में सहायता करण लाइ मां बेशक सिमरत आहियां। हिते बादशाह जे दिलि जो संसो ॿुधी टुटो, जाताईं त तहक़ीक़ सचे पातशाह जो किताब सतगुरनि खे ई शोभे थो, जे दीन दुनिया ॿिन्ही में सहायता करे सघनि था। अहिड़ीअ तरह सोचींदो बादशाह जे सतगुरनि में पको निश्चो थियो। पोइ धीरज सां गाईअ खे चयाईं त असीं बादशाह दुनिया जा आहियूं ऐं अंतकाल में असीं सहायता करे नथा सघूं ऐं न को असांजो हुते ई वसी हली सघंदो। जंहिं गुरूअ खे सचो पातशाह चवनि था ऐं जो तहक़ीक़ सचे पातशाह आहे, सो हितां वेझो ई ॿिए हंधि लथल आहे। उन हंधि वञी इहो अर्ज़ु कर त उहो तुंहिंजो मनोरथ पूरो कंदो। एतिरो सुणी गाई बादशाह जे अॻियां टको खणी वरितो ऐं सिधो श्री हरगोबिंद साहिब जे बैठक ते अची साहिबनि खे नमस्कार करे मथो टेके अॻियां रखी वेनती कई त जमकाल जे वक़्तु मुंहिंजी सहायता कजो। किरपाल सतगुरु हिन जी वेनती ॿुधी फरमाइण लॻा त सतनाम जो सिमरन कर त तुंहिंजो कल्याण थींदा। एतिरो ॿुधी गाई घणो आनंद पाए मथो टेके हलियो वियो। पोइ वरी सतगुरनि ऐं बादशाह गॾिजी शहर न मोटिया। बोल गुरु नानक देव की जय।